साईं गुलाम नबी गुल जी शाइरी में या हिकु ॿियो शेर मूंखे साईं यादि थो अचे त वेझड़ो हूंदे बि आहियूं दूर ॿई ॼण तायूं ॿई स्लीपर रेल जा। माना हिकिड़ो साईं एॾो कोना मस्त शाइर, उन वटि नयूं नयूं सुहिणियूं सुहिणियूं तशबीहूं हुयूं जो पढ़ंदड़ खे वणी वठनि थियूं। ऐं साईं जे मथीअ ते ॾाढो ॾुखारो आहियां ऐं मां पछाड़ी ताईं बि कोशिशि कंदो हुयुसि त साईं सां कचहरी कयां मिलां, छो जो साईं हिकिड़ी दुनिया पंहिंजे कमरे में वसाई वेठो हो ऐं उहो चाहींदो हो त मां कुझु ॿाहिरि माहौल ॾिसां। कुझु मतिलबु त इहा ख़्वाहिश कई मूंखे, रूह कढंदो हुयो त मां शहर जो चकर लॻायां जेको घणो अर्सो घुमी चुको आहियां। पोइ काफ़ी मतिलबु मां हुन सां मोटरसाइकिल ते साईं खणी वियुसि, वजाइता वारनि जो नाले ॿुधाईंदो हुयो त उहे पंहिंजी दुकान ते मज़बूत हुयूं, पुटु मुंहिंजो पंहिंजी ड्यूटीअ ते आहे। पोइ मूं हुनखे शहर जा चकर लॻाया, लाहौरी पुल तां ऐं साईं ख़्वाहिश कई। हिकिड़ो हिंदू हुयो मार्केट जे पासे ॾिठी, हुन सां बि मिलणो आहे, साईं रिज़वान उमरानी सां मिलणो आहे ऐं उन्हनि सभिनी सां मां साईं खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते 3-4 मरतबा वठी वियोमांसि ऐं हुन सां कचहरी वणंदो हो। पोइ ॼण ख़ुशी महसूसु कंदो हुउसि त साईं मूंखे पंहिंजो भाई हो त मूंखे वठी हले थो। बहरहाल साईं खे अलाह साईं जन्नत नसीब कंदो। ॾाढो हिकिड़ो पुरखुलूस ऐं शफ़क़त वारो इंसानु असांजी दुआऊं साईं जे लाइ, उनजे ख़ानदान जे लाइ। तव्हांजी महिरबानी।